टंडोल हयार में इंतजामिया ज़ुबू हाल मार्केट रहमान सेंटर के ॾाहण शुरू करे छॾियो। पुलिस ऐं दुकानदारनि में चकरिन सबब इलाइक़ो मैदान जंग थी वियो। चकरिन दौरान डीएसपी समेत 4 अहलकार 6 दुकानदार ज़ख़्मी थी पिया। दुकानदारनि इंतजामिया ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी टीम पुलिस की वॾी नफ़री सां गॾु ज़ुबू बडल रहमान सेंटर पहुती। हैवी मशीनरी ज़रिए दुकाननि खे ॾाहण शुरू कया वियो। उन दौरान दुकानदार हैवी मशीनरी के साम्हूं लेटी पिया, जंहिं तां पुलिस ऐं दुकानदारनि में झेड़ो थी पियो। 6 खां वधीक दुकानदार लठियूं लॻण करे ज़ख़्मी थी पिया। चकरिन दौरान डीएसपी सिटी इरफान शाह समेत 4 पुलिस अहलकार पत्थर ऐं सिरोटा लॻण जे सबब ज़ख़्मी थिया। छिकताण सबब इलाइक़ो मैदान जंग थी वियो। पुलिस ऐं ज़िले इंतजामिया ख़िलाफ़ वापारी अॻवान अब्दुल हमीद कुरैशी ऐं मामा रतन लाल जी अॻवानी में रहमान सेंटर जे वापारियुनि सख़्त एहतजाज कयो। हुननि चयो त रहमान सेंटर जे दुकानदारनि जा दुकान गैर कानूनी तौर ढाहिया पिया वञनि। इन्हनि वटि मालिकाना हुक़ूक़ मौजूदु आहिनि। दुकानदारनि जा दुकान पंहिंजा ऐं उन्हनि मथां लठूं वसाए दुकान ख़ाली कराइण किथां जो कानून आहे।